जय झूलेलाल। मां गंगाराम अमेसर थाणा मुंबई महाराष्ट्र मां सभिनी मुंहिंजे सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि खे निमाणी वेनिती थो करियां त समय अॻिते जो जाम ख़राबु अची रहियो आहे। इन करे असांखे अखंडता सिंधियुनि जी अखंडता करणु ज़रूरी आहे। जे सुधी असां सिंधी हिकु प्लेटफॉर्म ते न ईंदासीं ते सुधी असांजे समस्याउनि जो समाधान न थींदो। इन लाइ मां निमाणी वेनिती करियां थो असांजे गांव जे सरपंच मुखी साहब, शहर जा मुखी साहब ऐं सेंट्रल जा मुखी साहब इहे पहिरीं पहल करे ग्रुप में अचनि ऐं उन ई नमूने ग्रुप जा एडमिन जेका आहिनि उहे बि उन्हनि खे बि निमाणी वेनिती आहे त उहे बि हिन ग्रुप में शामिलु थियनि। जेका असांजा संत महापुरुष आहिनि या जेका दरबार हलाए रहिया आहिनि या को पंथ हलाए रहिया आहिनि, असां सिंधियुनि में जाम पंथ बि थी विया आहिनि। उन्हनि जे पंथनि जे वॾनि महापुरुषनि खे बि हिन ग्रुप में अचण जो निमाणी मां वेनिती कंदुसि। उनजो कारण इहो आहे की असां भले असांजा पंथ बि चालू हुजे, दरबार बि चालू हुजे ऐं ग्रुप बि चालू हुजनि, पर उन्हनि मां असांजा जेका मेन वॾा जेका जीअं महान शक्ति जेके आहिनि उहे हिकु ग्रुप में हिकु प्लेटफॉर्म ते ईंदियूं त उन में असां वीचार विमर्श करे असांजी समस्याऊं त मथे जे वार जेतिरियूं आहिनि, पर समाधान ॻोल्हण जो तरीक़ो हिकिड़ो ई आहे त असां पाण में मिलूं, जूम मीटिंग करियूं या कंहिं अहिड़े स्तर ते कुझु गेट टुगेदर करियूं सस्तो सुठो, जंहिंमें ग़रीब बि अची सघे, शाहूकार बि अची सघे। अहिड़े नमूने को असां स्थान ॻोल्हियूं या जेका दरबार मिले असांखे, असां हुन में जमा थियूं ऐं असांजे समस्याउनि जो हल कयूं। हिन में मां तव्हांखे निमाणी वेनिती करियां थो त असांखे कंहिंखे बि दुख ॾियणो कान्हे। हर को पंहिंजो ग्रुप, हर को पंहिंजी संगठना, हर को पंहिंजी दरबार, हर को पंहिंजा वीचार रखे, असांखे कोई उन सां मतिलबु न आहे। पर जे तव्हां अॼु 2 करोड़ सिंधी हिन भारत देश में आहिनि, 2 करोड़ में 2 लख असांजूं संस्थाऊं, मंच, दरबार इन्हनि जा मुखी आहिनि, त उन्हनि 2 लखनि मां 2000 बि असां पाण में हिकजुट थियासीं त असांजो केतिरो न सुठो थींदो जो असां 2000 माण्हुनि खे वीचार विमर्श करण जो चांस, हिकु समाधान, हिकु समस्या उन ते 2000 समाधान, त कहिड़ो न सुठो इहो तरीक़ो आहे। जे तव्हां चाहियो त महिरबानी करे अखंड सिंधी पंचायत ग्रुप व्हाट्सअप बि चालू आहे ऐं अखंड सिंधी पंचायत ग्रुप फेसबुक बि चालू आहे। हुन में तव्हां असां चइनी नंबर मां तव्हांखे शेयर करियां थो, जे उहे तव्हां 4 नंबरनि मां कंहिंखे बि मैसेज ॾींदा त तव्हांखे हुन ग्रुप में ऐड कंदासीं। ऐं फेसबुक पेज ते बि मुंहिंजो गंगाराम अमेसर जे नाले सां फेसबुक आहे, उते तव्हां रिक्वेस्ट विझंदा त हुन में बि असां अखंड सिंधी पंचायत ग्रुप में तव्हांखे इनवाइट कंदासीं ऐं तव्हां हुन में जुड़ो ऐं पंहिंजा वीचार रखो, जंहिंसां असांजो हिकु समस्या ते 2000 समाधान निकिरण जो हुनजो सुठे में सुठो तरीक़ो आहे। जो असां हुन में मेजॉरिटी माना 2000 मां सम्झो 1000 ॼणा चवनि था भई हा ऐं 500 ॼणा चवनि था न, 500 ॼणा जवाब ई नथा ॾियनि, त असां 1000 जे गणती सां उहो समस्या जो जेको तरीक़ो आहे उहो असां अपनाईंदासीं। हुन जे लाइ तव्हांजे सहयोग, तव्हांजे आवेदन खां सवाइ, तव्हांजे सुझाव खां सवाइ हे समस्या जो हल न निकिरंदो। इन करे हथ जोड़े वेनिती आहे त अचो ऐं ॿियनि खे बि हिन ग्रुप में जॉइन करियो ऐं पंहिंजा वीचार असांखे बि ॿुधायो, उन्हनि खे बि ॿुधायो
जो असां हिकिड़े सुठे मंच ते अची, हिकिड़े सुठे प्लेटफॉर्म ते अची अखंड सिंधी समाज, अखंडता सिंधी जो असां जेको अभियान चालू कयो आहे, हुन में परिचय सम्मेलन बि थींदो, हुन में नियाणियुनि जा बि कार्य थी सघनि था। पर शुरूआति जेकी आहे असां पहिरीं असां अखंड सिंधी पंचायत ग्रुप जे हिसाब सां पहिरीं जुड़ूं ऐं उन खां पोइ अॻियां समाधान जे बारे समस्याउनि ते समाधान जे बारे में ॻाल्हायूं। जय झूलेलाल।